रिपोर्ट वासिफ़ आज़ाद सूमरो। मुनव्वर शाणी जेको पथरीअ जी तकलीफ़ सबब दादू सिविल अस्पताल जी एमरजेंसी वार्ड जे ॿाहिरां मोटरसाइकिल बिहारे पाण खे ॾेखारण आयो, पर वापसीअ ते ॿाहिरां बीठल गाॾी चोरी थी वई। पुछा करण ते नाअहल सिक्योरिटी गार्डन जो चवणु हो त पंहिंजी बैग जो पाण ख़्यालु रखो, असांजी का ज़िम्मेवारी नाहे, बाक़ी ईंदड़ मरीज़नि सां मुंहमारी करण जी ज़िम्मेवारी अथनि। CCTV कैमराऊं बि नाले मातर आहिनि जेके सिक्योरिटी जे चवण मुताबिक़ ख़राब आहिनि, कमु को नथियूं कनि। सिविल अस्पताल जी नाअहल इंतज़ामिया खे जल्द CCTV कैमराऊं ठीकु कराइण खपनि। मुतासिर SSP दादू खां मुतालबो कंदे छो त जल्द मोटरसाइकिल वापसि कराई वञे। नालो छा अथई? मनोहर अली। छा मसलो आहे? हींअर सुबुह जो मूंखे इन किडनी में सूरु पियो त मां अचानक वियुसि एमरजेंसी में ॾेखारण जे लाइ। हुते तकिड़े जल्दी मां एमरजेंसी में हली वियुसि त नंढे छोकिरे खे तालो लॻाई त हुते मोटरसाइकिल जेको आहे सिक्योरिटी गार्ड वारो आयो, मूंखे चई भाई हिते गेट ते न बीहारियो, साम्हूं परियां आहे तव्हां जेको आहे मोटरसाइकिल खे बीहारियो। हुते नंढे मोटरसाइकिल खे बीहारे तालो ॾिनो अथई त उहो ॾेई करे असां ॾेखारण आहियूं। इंजेक्शन मूं कराई आहे, इंजेक्शन करायो वरी ॿाहिरि असां जीअं निकिता आहियूं त मोटरसाइकिल कोन्हे मुंहिंजी। त मां सिक्योरिटी वारे खां पुछा कई, मां चयो मुंहिंजी मोटरसाइकिल कान्हे का, मोटरसाइकिल काॾे वई? त मूंखे ॾींहुं असांजो ज़िम्मो थो रहे या भाऊ मोटरसाइकिलनि जो तव्हां पंहिंजो ख़्यालु पाण कयो न, तव्हां मोटरसाइकिलनि जो पंहिंजो ज़िम्मेवार तव्हां पाण आहियो, असां न आहियूं मोटरसाइकिलनि जा ज़िम्मेवार। त मां हुनखे चयो त तव्हां छाजे लाइ हिते बीठा आहियो? चई असां जेका आवाम जे लाइ हिते बीठा आहियूं, बाक़ी जेका मोटरसाइकिलनि जो ज़िम्मो असांजो न आहे। त मां भाऊ वारनि खे चयो मूंखे कैमरा ॾेखारियो, तव्हां रिकॉर्डिंग चेक करायो, ॿाहिरि रिकॉर्डिंग आहे त हुननि जो चवणु हो त असां जेका आहे कैमराऊं ख़राबु लॻी पियूं आहिनि, जेका आहे कैमरा कोन थी हले, जेकॾहिं कैमरा हले हा त असां तव्हांखे रिकॉर्डिंग चेक करायूं हा। छा मुतालबो आहे तव्हांजो? मुंहिंजो मुतालबो इहो आहे त जेका आहे इंक्वायरी कराई वञे ऐं मुंहिंजी गाॾी मूंखे वापसि कराई वञे। त मुंहिंजो MS पंहिंजो सचिन खे बि जेका रिक्वेस्ट आहे त